सरकार जी ने कहो मां लुटजी वेंदुसि मां बर्बाद थी वेंदुसि मुंहिंजी मदद कयो मुंहिंजी वार कयो हाशू ॾाढो निंगो माण्हू आहे सरकार मुंहिंजो अबो बि तूं आहे ॾाढो बि तूं हाँ हाँ थी थे मतलब पे ॾाढे चवण में देरी कोन था कयो उथी थी लत हणी आडा न करी छॾिया खुद भाई साहब मिस्कीन आहे कुझु सहाय करे असांजे अछनि ॾाढनि खे गृह मां न कंदो आहियां त बथा कोन थींदी आहे लेकिन चओ था त तव्हांजे अछनि ॾाढनि ॾिसी मां हाशू खे तंबीअ करे छॾींदुसि हिन हराम रखे वरी कुझु बि न चवे इहो बि खोड़ बा जिंद त छुटी पवंदसि पुलिस छा करियां असांखे न आहे ज़रूरत अहिड़े थोरे जी कहिड़ो चाची ॿुधी त बि मां खलल आहियां जी माने खे केले चईसि छोरा सिखी मेहताब खाना मुझी दिल ॾाढी ख़ुशि थी आहे तूं चङो भलो आहीं ख़ुशि आहीं तोसां कचहरियूं बि जाम थियूं आहिनि इंसानु जीअरो आहे त इहे ॾींहं वरियो पिया हा सर मां त अचण लाइ तयारु रहंदो हुउसि पर तव्हां ई पिया रोकींदा हुआ हूअं तव्हांजो चवण बि सही हुयो त हिते मुंहिंजे लाइ हालात साज़गार न आहिनि चयो साईं मां त इहो ई चवंदुसि त हालतूं त अञा बि ओड़ियूं आहिनि चाचे लक्ष्मी खान जूं जेके बि ॻाल्हियूं अव्हां ॿुधायूं त मां सम्झां थो त हुन में ज़रो बि फ़र्क़ु न आयो आहे पाण अॻे खां बि अॻिरो आहे हू त इन जी चवणीअ खे बिल्कुलु सही साबित कयो वेठो आहे त ॾाढे जी लठ खे ॿ मथां हा मेहताब खान हू ॾाढो ख़ौफ़नाक माण्हू आहे सुठो पर अलाह वटि देरि आहे अंधेर न आहे इहो त चयो साईं तव्हां सही था चओ पर हुन जे मामले में मिड़ी कुझु वधीक देरि थी लॻे चऊं चयो साईं मूंखे हिकिड़ो कमु यादि अची वियो आहे मूंखे होॾे वञिणो ऐं हा बाबा साईं वापसी मां तव्हांजी टिकट ओके कराई या असां पुट हा बाबा चऊं चयो साईं चङो पुट ख़ुदा चांहि जो डुक चऊं ख़ुदा चङो पुट सोट दिलि नंढी न कर सभु ठीकु थी वेंदो सुठो हिन वक़्तु मां सभु ॾुखिया लक लंघी आयो आहियां मूं फ़ैसिलो कयो आहे त लक्ष्मी ख़ान खे खून करे ई उठारींदुसि न सोट न ईअं त हो ज़ालिम तोखे कंहिं न कंहिं तरीक़े सां माराए छॾी या अंदरि कराए छॾी तूं नथो ॼाणे हुनजा हथ केतिरा ॾिघा मां हाणे हुन खां हुनजे ड्रिघनि हथनि खां कोन थो ॾिजां मां हुनखे ख़तमु करे ई साह खणंदुसि सम्झी छो नथो ईअं करण सां तोखे पंहिंजी औलाद ऐं पंहिंजी मिल्कियत तां हथ खणणा पवंदा पोइ मां छा कयां छॾे ॾियांसि सभु कुझु बख़्शे छॾियांसि मां ईअं त नथो चवां तूं हुनखे बख़्शे छॾ हुन खां हिसाब किताब वठि ज़रूरु वठि पर कानूनी तरीक़े जीअं नांग में मरी वञे ऐं लठ बि बची जीअं नांग में मरी वञे ऐं लठ बि बची सुठो पोइ हुनजो त हिकिड़ो ई तरीक़ो आहे अदालत सही थो चए तूं उन तरीक़े सां पंहिंजी मिल्कियत बि वठी वेंदी ऐं पंहिंजो पाण खे बेॾोही साबित करे पंहिंजी औलाद सां बि मिली वेंदी चवीं त तूं बि सही थो सुठो पर सुठो कुदरत जो केॾो न सितम चइबो मां हिते मौजूदु हूंदे बि पंहिंजी औलाद सां मिलण खां मोहताज आहियां सुट आफ्ताब जन माशाल्लाह जवान आहे हर ॻाल्हि सोचे सम्झी सघनि था तूं खेनि समूरो किसो ॿुधाइनि उमेद त तोखां परे कोन वेंदा पर सुठो मां पाण में हिमत कोन थो पायां
छा सोचींदा त जॾहिं मुंहिंजी ज़रूरत हुयनि त मां गुम हुयुसि ऐं हाणे उहे जॾहिं जवान आहिनि त मां बि अची संदन वटि तेरो ॼमायो आहे। भला ॿियो नथो करे त कंहिं ॾिसी त अंदरि ठार, घटि में घटि अंदरि जी बाहि त झकी थींदी। सुट मुंहिंजे दिलि में जेका सिक ऐं उकीर आहे उहा मां ॿुधाए कोन थो सघां। दिलि थी चवे त हींअर ई उॾी थी वञी मिलां। डॉक्टर बेड नंबर 12 खे डिस्चार्ज करिणो आहे ऐं बेड नंबर 11 खे सिरप फार्म आहे, टेबलेट फार्म में आणणो आहे। मूं ट्रीटमेंट लिखी छॾी अथमां। ठीक है डॉक्टर साहब बेड नंबर 4 खे फूड अलाउ कई? न, मुंहिंजो ख़्यालु आहे अञा अॼु को ॾींहुं बंदि रखोसि ऐं ड्रिप्स वक़्तु से ॾींदा रहो। ठीक है, मां ॾिसां। May I come in, doctor? Oh yes, अचो अचो। वेहो प्लीज। Thank you. कीअं आहे वाजिवाल साहब जी तबियत? काफ़ी बेहतर आहे डॉक्टर साहब। तव्हांजी कलो किन ॻाल्हियुनि पप्पा ते ॾाढो सुठो असरु विधो आहे। अच्छा, दैट्स वेरी गुड। ऐं हूअं बि वाकई सुठो डॉक्टर उहो हूंदो आहे जेको मरीज़नि जी साइकोलॉजी खे चङे नमूने रीड करे सघे। ऐं इहो ई सबबु आहे जो पप्पा ठीकु थींदो पियो वञे। दरअसल तव्हांजो पीउ शहर जो तमामु वॾो वकील आहे। शुरूअ में त मां बि संदसि इलाजु कंदे हकी रहियोसि, पर जॾहिं हुन सां मिलियुसि त मूंखे इलाजु करण में ॾाढो सवलो महसूसु थियो। एनीवे इहो तव्हांजो कमाल आहे, न त पप्पा त कंहिं बि डॉक्टर खां सेटिस्फाई कोन हूंदो आहे। ऐं अॼु हुन तव्हांजी तारीफ़ में ज़मीन आसमान हिकु करे छॾियो आहे। रियली? यस, पर अॼु तव्हां पप्पा जी विज़िट न कंदव छा? हा बिल्कुलु कंदुसि, बल्कि हाणे था हलो, ॾिसो था हलो। हेलो माय डियर पेशेंट। डॉक्टर मां तोखां नाराज़ आहियां। छो साईं, ख़ैर त आहे? तूं विज़िट खां पोइ मूंसां कचहरी करणु अची कोन थो। ओह आई एम सॉरी, आईंदा ईअं न कंदुसि। अॻिते मां सुबुह मंझंदि शाम तव्हां सां कचहरी करणु ज़रूरु ईंदुसि। ठीकु आहे, हाणे त राज़ी थियो? हा इहो ठीकु आहे। भला तव्हांजी तबियत कीअं आहे? अञा पैन महसूसु करियो था? तो जहिड़ो स्मार्ट ऐं इंटेलिजेंट डॉक्टर हूंदो ऐं पेन रहंदो उहो त ठीकु आहियां, पर यार सुम्ही सुम्ही थकिजी पियो आहियां। दरअसल साईं तव्हां पुराणे जुग जा माण्हू आहियो, तव्हांखे वांदो वेहणु किथे थो अचे। पर मुंहिंजी तव्हांखे एडवाइस आहे त महीनो ॿ को केस न खणो ऐं मुकमिल रेस्ट कयो। तव्हां को सम्झायो पप्पा खे, बाक़ी मां त सम्झाए सम्झाए थकिजी पई आहियां। पर ही छा आहे? हेॾी सही तालीम हासिल कई अथव त तव्हांखे अञा इहा ख़बर कोन्हे त ही छा आहे? हरू तकलीफ़ कई अथव। हिन तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां असांजे कमरे में आया आहियो, इन मतिलबु तव्हां असांजा महिमान आहियो ऐं महिमाननि जी ख़ातिर तवाज़ करणु असांजी सकाफ़त आहे। डॉक्टर तूं न पुॼंदे मुंहिंजी प्यारी प्यारी धीअ सां लफ़्ज़नि सां रांदि खेॾण थियण जो मुश्किल आहे। हा साईं, इहो मूं बि महसूसु कयो आहे त सितारा साहिबा डेली लाइफ में किथे किथे अहिड़ा त ख़ूबसूरत जुमिला ॻाल्हाए वेंदी आहे त मां हैरान थी वेंदो आहियां। डॉक्टर सभु ॻाल्हियूं सोन, पर मूंखे इहो त ॿुधायो मां अञा केतिरो वक़्तु इस्पताल में रहंदुसि? हा साईं, कुझु वक़्तु रहणो पवंदो। ईअं नथो थी सघे त मां घर वञी आराम कयां, तव्हां मूंखे उते ट्रीटमेंट ॾींदा रहो, या मां तव्हां वटि चेकअप लाइ ईंदो रहां? न फ़िलहालु न, वरी तव्हांजो कुझु ॾींहं इस्पताल में रहणु तमामु ज़रूरी आहे। चओ था त ठीकु आहे, न त दिलि थी चवे त ज़ोरी भॼी वञा। तव्हांजी दिलि बिल्कुलु ग़लति थी चवे ऐं असां इन लाइ एहतियाती तदबीरूं अख़्तियार करे छॾियूं आहिनि। अॼु खां हिकु गार्ड तव्हांजी चौकी ॾींदो। क़बूल आहे सरकार, क़बूल आहे। चङो, हाणे तव्हां आराम करियो, मां वरी शाम तव्हां सां कचहरी करणु ईंदुसि। मूंखे थोरो इस्पताल खां ॿाहिरि वञिणो आहे। थैंक यू डॉक्टर। पप्पा, मुंहिंजो ख़्यालु आहे मां बि घणा तव्हांजे लाइ लंच खणी अचां। ठीकु आहे, पर पुट वेंदो छा में? गाॾी त वयल आहे। रक्षा या टैक्सी में हली ईंदसि। रक्षा या टैक्सी जी कहिड़ी ज़रूरत आहे? अचो, मां तव्हांखे ड्रॉप कंदो हलां। थैंक यू डॉक्टर। ओके पप्पा, ख़ुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़।
अशो अहिड़ो कचो कमु थी कयोसीं सरकार वो तो सब कुछ थी हो पर रुगो रहीम जे पकड़ जे पवण करे सॼी खोल थी थिया रहीम रुगो मूंखे हथ अचे त मां मोट छो ॾियांसि बुज़दिल बुज़दिल पुट सरकार पकड़जी त अहिड़ो बुज़दिल पियो आहे जो पुलिस खे सभु कुझु ॿुधाए रहियो आहे मां थो चवां त बुज़दिल माण्हू खे हिन दुनिया में रहण जो को हक़ कोन्हे को नीमा जी चवां सरकार सूबेदार खे फोन कई त रहीम खे छॾिजे हा सरकार हा चवंदो अधु कलाक में छॾियां सरकार रहीम अची वियो गिले की छॾे गिले की अरे अरे तो पुलिस खे सभु कुझु ॿुधायो त हिन में मामूलो सां हा सरकार मां मजबूर न तो मूंखे मारींदा ॾाढो मारींदा सरकार बकवास छो करी छो मारणा तोखे हर महीने मां पैसनि जी थैली भरे थो ॾियां उन्हनि खे सरकार सिर्फ़ ही भेरो माफ़ी ॾियो ॿीहर भुलिजी बि ज़ुबान कोन खोलींदुसि ख़बर आहे त लक्ष्मी ख़ान बुज़दिल माण्हू खे क़बूल नाहे कंदो इहो तूं न मूंखे बुज़दिल बणायो अथई अशोक हिन खे जेले वञी पहाड़ जोगियो ॾे फिरो करे अचे ऐं चईंसि त नांगनि जी नई जिंस खे इंसानी रत टकाए जीअं साईं जो हुकुम साईं ॿी ॻाल्हि ॿुध गर्ल्स कॉलेज जे इमदादी शो में महिमान ख़ासि हैसियत वञी रहियो आहियां मां जेसि ताईं मोटा उन वक़्त ताईं ही हराम खोर हिन दुनिया में न हुजे न हूंदो सरकार छुटल आहियो सरकार खुदा जे वास्ते सरकार खुदा जे वास्ते ही भेरो माफ़ी ॾियो मारवी तोखे मुंहिंजे एतराम में उथी पियण जी ज़रूरत नाहे मां तुंहिंजे एतराम में उथी कान बीठी आहियां मां त इहो पई ॾिसणु चाहियां त हिकु बादशाह ऐं धाड़ेल में कहिड़ो फ़र्क़ु आहे धाड़ेल जी दाह त बादशाह खे ॾिबी आहे मां पंहिंजी दाह कंहिंखे ॾियां तोखे नाराज़ थियण जो हक़ आहे हक़ इहो लफ़्ज़ तुंहिंजे वाता ठहे कोन थो कॾहिं कॾहिं सचा जज़्बा इंसान खां ग़लति कमु कराए ॾिसंदा आहिनि पर मां तोखे कीअं यकीन ॾियारियां त तुंहिंजे हुस्न मूंखे एतिरो मजबूर कयो जो मां तोखे पंहिंजे महल में खणी वियुसि पर छा लाइ शादी करण लाइ तोखे राणी बनाइण लाइ शादीअ जूं समूरियूं तयारियूं मुकमल आहिनि रुगो तुंहिंजी इजाज़त खपे इजाज़त त दिलि ॾींदी आहे मां बि तोखां दिलि ई घुरी रहियो आहियां मुंहिंजी दिलि त पंहिंजे ॻोठ में रहिजी वई आहे ॻोठ जी उन ख़ुशबू भरियल मिटी में रहिजी वई आहे उमर बादशाह तुंहिंजो ही पूरो महल बि मूंखे एतिरी छांव नथो ॾेई सघे जेतिरी मुंहिंजे अंगण में बीठल निम जी छांव आहे तूं ही शाही लिबास त ओढ़ उमर बादशाह मां मरे बि वञा त मूंखे इन्हनि कपिड़नि में दफ़नायो वञे जेके मां पंहिंजे माउ पीउ जे घरां पाए आई आहियां हे मुश्क असली मुश्क हिन जी ख़ुशबू जहिड़ी बि का बि ख़ुशबू दुनिया में कान थी लॻे तूं इस्तेमालु त करे ॾिस मूंखे त सिर्फ़ु हिकु ई ख़ुशबू वणंदी आहे ऐं उहा ख़ुशबू मुंहिंजे ॻोठ भालवा जी मिटी जी ख़ुशबू आहे मारी तूं पंहिंजे ॻोठ खां सवाइ ॿी का बि ॻाल्हि चओ त मां उहा मञींदुसि त पोइ मुंहिंजे क़त्ल जो हुकुम ॾेई छॾ त जीअं मुंहिंजो रूह आज़ादु थी पंहिंजे वतन पहुची सघे मारवी शायदि तोखे मुंहिंजी कावड़ जी ख़बर नाहे लालच ॾेई ॾिसे ऐं ज़ुल्म बि करे ॾिस मारवी जे आख़िरी पसाह में बि पंहिंजी धरती जी यादि हूंदी हिनखे वठी वञी क़ैद में बंदि कयो जेसि ताईं इहो उमिरि जे पेरनि ते सिर रखी माफ़ी न घुरे
उहो त तूं जॾहिं चाहीं तॾहिं तुंहिंजे कदमनि ते मुंहिंजो सिर तीरी सघे थो, पर कपजी निवड़ी न। साईं मानी तयार आहे? हाँ वधाए त अचूं। हाज़िर साईं। सफ़ूरा राति दोइलनि जा आवाज़ पे आया, कंहिंजो विहांउ हुयो छा? हा साईं, उहा रहमत आहे न, उन जे धीउ फुला जो विहांउ हो। पंहिंजनि में ॾिनई या धारियनि में? साईं पंहिंजा त परावनि खां परे अथसि, धारियनि में ॾिनी अथई। पर साईं हुया धारिया, बाक़ी विहांउ अहिड़ो करे विया जो वरी छल जग जे न्याणी जा अहिड़ा विहांउ थियनि। मैरू काने गुम थी वई? उथो उथो छॾियो बसि खे हली मानी खाओ हलो। मां सद के वञा मुंहिंजी मारे लची वई। अम्मा खुश था आई न? हाँ पुत्र तू तो खुश है न? हाँ हाँ मां सद के हले हले हले। पर अम्मा दे खबर ये उच तो कीअं आई? बस अम्मा कॉलेज में सालाना फंक्शन थियो तो मोकल में हली आई। पर अम्मा अञा इम्तिहान तो कोन थिया आहिनि न? न अम्मा अञा तो इम्तिहान जी तारीख़ ही मुक़रर कान थी आहे। सुठो कयो अची वई, मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी हुई। अम्मा मूंखे बि तव्हांजी ऐं ॻोठ जी ॾाढी सिक लॻी हुई, तॾहिं त हली आयसि। हा तॾहिं त हली आयसि, पोइ पढ़ाईअ खां ज़िद बि त तो पाण कयो की न असां तोखे ज़ोरीअ जो वञी पढ़ वञी। बसि अम्मा वरी इहा ॻाल्हि त न कर न। बाबा त ख़ुशि आहे न? हा जीअं पिणु ख़ुशि आहे ऐं हा हाणे निसार बि आयल आहे। हा अम्मा इहो त ॾाढो सुठो थियो। मुबारक हुजे तव्हांखे। सरकार खैर त आहे तव्हांजे छो था मोटी आया त चिपी चुप रहण लॻा आहियो। ख़ैर अलाए छो अॼुकल्ह मां पंहिंजे पाण खे हाज़ुर नथो सम्झां। छो सरकार खैर त आहे? लिमा तूं अबे खां वठी असांजो निमा खाईंदो थो वञे। मां तोखे पंहिंजे हिकिड़े राज़ जी ॻाल्हि थो ॿुधायां। हुकुम कयो सरकार, लीमो त तव्हांखे सिर्फ़ु क़ुर्बान करे छॾियो। लीमा इहो कॉलेज वारे शो में जेका छोकिरी में मारवी थी हुई दिलि खे खाए विधो आहे, दिलि खे बेक़रार करे छॾियो अथई। सरकार तव्हां हुकुम त कयो, पिण समय त वठी अची त हाज़ुर कयां। सुञाणी सोशा? हाँ सरकार कौड़े जी धी आहे। कौड़ो
केरु कौड़ो? सरकार पंहिंजो कुड़मी, पंहिंजे ॻोठ वारो। हा, इहो लालची कौड़ो उनजी थी आहे मारू। त छा असांजे ॻोठ जूं छोकिरियूं बि हाणे कॉलेजनि में पढ़नि थियूं छा? सरकार तव्हांखे यादि हूंदो अॻे इहो कोड़ो पाण वटि ईंदो त पुट जे लाइ किताबनि लाइ पैसा था खपनि, तव्हां खां पैसा घुरंदो, उन पंहिंजे पुट सां गॾु धीउ बि पढ़ाईंदी। मां सच चवंदा आहिनि त कंवल जो गुल हमेशह गप में उसरंदो आहे। बिल्कुलु मारू बि अहिड़ी तरह सां लालची कौड़े जे घर में पैदा थी आहे। पर न लालची कौड़े जो मुल्क त तमामु थोरो आहे, इन ख़रीद करणु त तमामु सवलो आहे। सरकार छाजो मुल्ह, छाजी ख़रीदारी? तव्हां हुकुम था कयो, टंगूं ॿाहूं ॿधी वठी अची त हाज़िर कयां। न न न लीमा न, इन ॻाल्हियुनि में तकड़ नाहे कबी। शिकार खे फासण लाइ पहिरियों शिकार खे फ़रेबु तमामु ज़रूरी हूंदो आहे, सम्झी? पर सरकार अॻु त तव्हां कॾहिं बि एॾो बेक़रार कोन हो ऐं अहिड़ियूं कई आयूं कई वयूं। ख़बरदार ख़बरदार जो हिकु लफ़्ज़ पुछो थिए। साफ़ साफ़ ॿुधाए त हमारी सां शादी कर सघां। ग़लती थी वई सरकार, पर सरकार पोइ देर छाजी आहे? देर जी ॻाल्हि कान्हे का। जवान पुटु वेठो आहे, मथां ज़मानो आङुरियूं खणी, ऐं ॿियो त उमिरि बि काफ़ी वॾी थी वई आहे। पोइ छा थी पियो? अमजद सरकार त विलायत वियल आहे, उमिरि खे छा कबो सरकार? दिलि त जवान आहे न सरकार। चरिया इहा ॻाल्हि ज़मानो सम्झे न। सरकार ज़मानो तव्हां सां आहे, तव्हां ज़माने सां ॿधल कोन आहियो। सरकार अर्ज़ु आहे, नई साइण खे आंदे केतिरा साल थी विया, नई साइण सरकार अर्ज़ु आहे, कराची वारो बंगलो ख़ाली पियो आहे, माया साइण खे बि गुज़ारे कई साल गुज़री विया। सरकार का नई साइण अचणु खपे। हिन कहिड़ी ॻाल्हि यादि कराई थी? अरे माया त गुज़ारे वई, पर हुनजे हिसे जी मिल्कियत बि हथ में हली वई। खैर ठहियो, हुन ॻाल्हि खे छॾ। तूं हाणे हीअं कर, हुन लालची कौड़े खे वठी आहे, पर ॾाढे शान मान आहे। पर सरकार इन कोड़े बिंगे मिल्कियत का बि कान। लीमा तूं ओड़े जो ओड़ो ई बेवकूफ़ रहिजी वई। छा कंदुसि एॾी मिल्कियत मां हाणे? गंजा सम्झी छो नथो? हिन दफ़े असां दिलि खसाए वेठा आहियूं, दिलि खसाए वेठा आहियूं। समझी विया तूं सरकार? हाज़िर हाज़िर। मालिश था करें। चलो साईं, सुठो थियो जो तव्हां अची वियो। घटि में घटि को माण्हू मूंसां गॾु चांहि पीअण लाइ आहे, न त मां त हिते अकेलो रही रही बोर थी पियो। पुट, मां दरिया में तरंदड़ उहो पन आहियां जेको तरंदे तरंदे कंहिं रंडक में रुकिजी बीही रहंदो आहे ऐं वरी कंहिं छोलीअ में अॻिते निकिरी वेंदो आहे। ज़िंदगीअ में तो वटि अचिणो हो सो अची वियो आहे। हा चाचा साईं, तव्हां वाकई टांडनि तां गुज़री आया। पुट, ज़िंदगीअ में दुख न हुजनि हा त हूं त ज़िंदगी गुलनि जी सेज चवाया। पंहिंजी त ज़िंदगी कंडनि जी सेज ते गुज़री आहे। ॿियनि खे त परावन मारियो हूंदो, पर यार मूंखे त पंहिंजनि मारियो आहे। तक़दीर जो लिखियो पथर ते लकीर हूंदी आहे चाचा साईं, उनखे मिटाइण वारा असां केरु थींदा आहियूं? हा पुट, ज़िंदगी माखी मखण हुजे या ज़हर जो ढुक, पीअणो पवंदो आहे। भला अॻिते जे लाइ छा प्लान कयो अथव? अॻिते जे लाइ पुट, पहिरीं त मां पंहिंजनि बचड़नि खे ॻोल्हींदुसि। ॾाढी सिक लॻी आहे, अलाए त किथे हूंदा, केॾा थिया हूंदा। बचड़नि खां धार करे
ज़िंदगी मूंसां वॾी मज़ाक कई आहे। ईअं सम्झ त इहे साल मूं ज़हर जियां पीता आहिनि। पर चाचा साईं, तव्हांखे कीअं ख़बर पवंदी तव्हांजा बच्चा किथे आहिनि? तव्हां उन्हनि खे कीअं ॻोल्हे लांदा? पुट, उहो दरवाज़ो मूंखां क़यामत ताईं कोन विसरंदो। उन दरवाज़े जे आसपास मुंहिंजनि क़दमनि जा निशान मुंहिंजे ज़हन में चङे नमूने चिटियल आहिनि। चाचा साईं, तव्हांखे यकीन आहे त तव्हांजी ॿुधायल स्टोरी मुताबिक़ हू तव्हांखे क़बूल करे वठंदा? पुट, जॾहिं मां नजमा खां आख़िरी दफ़ो जुदा थियोसि त हू कसम खाधो हो त मां पाण खे बेगुनाह साबित करण खां सवाइ हुन वटि कोन वेंदुसि। हाणे मां हुन वटि वेंदुसि, पर सिर्फ़ु पंहिंजा बच्चा ॾिसण लाइ, हुन सां मिलण लाइ न। सरकार कोड़ल खान आ गयो। हाँ हलिया कोड़ा खान हलिया। न जीतो न लाया। हलिया समझिया। कड़ा लगी। खुशाल। हाँ साईं, तव्हां खुश आहियो? वे मथे सोपते चले तो कोड़ा खान। किडे हाल कोड़ा खान? खुश हां, चङो भलो। के भई गुज़री? ऐं अलाह जी करम नवाज़ी आहे। तव्हांजो हुकुम थियो सो हाज़िर आहियां। हाँ, मियां कोड़ा खान वो जरूरी कम हुयो तुम्हें। में सरकार, तव्हां हुकुम कयो सरकार, मुंहिंजो सिर बि हाज़िर आहे, रुगो मुंहिंजो क़दुरु कजो। यार मियां कोड़ा खान हिकिड़ी ॻाल्हि चवां त यार मूंखे अदा करे छॾी थो कर। घटि में घटि इहो तूं सरकार वरकार वग़ैरह न चवंदो कर। अदा सरकार किथे किथे न अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। लीमा जी चवां थो। अन बख़्शियूं कसर करे चाहिं चवीसि मियां कोड़ो खान आयो आहे, बग़ैर महिमानी बि त कोन छॾींदासीं। हाज़िर सरकार। बचो बाबा अगरि सुठी चांहि हिकिड़ो खणी आ। यो मियां कोड़ा खान अवल सवल कंहिं शइ जी ज़रूरत पवई त हिजाब न कजे। मूंखे त एतबार ई कोन थो अचे। एॾी वॾी महिरबानी। न तोखे एतबार करणो पवंदो। असल में मां माण्हूअ जी हैसियत ॾिसी हुनखे इज़त ॾींदो आहियां। तूं हुकुम त कर। सरकार त पोइ हिकिड़ो हा चओ। हो तव्हां वारो ट्रैक्टर आहे न सरकार, उहो 2 कलाक ज़मीन ते हर हलाइणो आहे। हा हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे? लीमा जी चवां सरकार। उहो पाण जेको इहो नओं ट्रैक्टर आहे न, उहो मियां कोड़े खान खे तूं ॾे। पर हीअं कर, इन नए ट्रैक्टर जा कागज़ात ई जेके इन मियां कोड़े खान नाले ते कराए छॾ। हाज़िर सरकार। मियां कोड़ा खान अॼु खां वठी इहो नओं ट्रैक्टर बसि तुंहिंजो थियो। तूं खा पी ऐश कर। एॾी वॾी महिरबानी सरकार। का वॾी महिरबानी कान्हे का मियां कोड़ा खान। अच्छा लीमा हीअं कजांइ, इहो शहर वञी त वकील साहिब सां ॻाल्हाइजांइ। इहो पंहिंजा जेके पछाड़ का इहे 60 जिरेब आहिनि, उहे बि मियां कोड़े खाने नाले ते कराए छॾे। हाज़िर सरकार। सरकार 60 जिरेब किथे मां ख़्वाब त कोन थो ॾिसां सरकार। न कोड़ा खान इहो ख़्वाब न आहे, बिल्कुलु हक़ीक़त आहे। पर सरकार तव्हां कमु कोन ॿुधायो। मियां कोड़ा खान मां साफ़ ॻाल्हि करण जो आदी आहियां। तोखे त ख़बर आहे त भरीअ ॿेर खे हक़ जिभू पियो हणंदो आहे। लीमा तूं ॿुधाईसि न वधीक हाणे। हाज़िर सरकार, हाज़िर। कोड़ल खान जी, सरकार जो तुंहिंजे निगिर ते राजपूती पियो आहे। मारी धीअ खे कुंवार बनाए सरकार पंज हवेली में राणी बनाइण थो चाहे, पर जवाब न ॾिजां। हक़ मुंहिंजा त भाग भला, मुंहिंजो त वक़्तु थो खुले सरकार।
हिन खां वधीक ॿियो मूंखे छा घुरिजे सरकार? बसि त पोइ तयारियूं शुरू करे ॾे। बाक़ी जेकॾहिं कंहिं शइ शिकिल जी ज़रूरत पवई त बेधड़क घुरिजई। अलीमा हिन मियां कोड़े खान खे 10,000 रुपया कैश बि ॾेई छॾ, अवेले सर मथां ज़रूरत पवेसि कान्हे। हाज़ुर सरकार, हाज़ुर। पर सरकार हिकिड़ो अर्ज़ु आहे, घर वारी खां सलाह मशवरे जी इजाज़त ॾियो। उहा बि छोकिरे जी माउ आहे आख़िर। मियां कोड़ा खान, इहो कमु मां पंहिंजे ज़ोर ते बि कराए सघियुसि, पर मां ईअं न कयो। इन करे त मां चाहियां थो त रस बि रहे, चस बि रहे। न न सरकार, मुंहिंजो मतिलबु इहो हरगिज़ कोन्हे। मां अशद राज़ी आहियां सरकार। न्याणी जो हथ पंहिंजे हथ में सम्झो। हा त पोइ भली तूं पंहिंजी घरवारी खां पुछ, पर भली बि हिते ख़बर हुजणु खपई त मां न ॿुधण जो आदी कोन आहियां। न सरकार, मां सुभाणे तव्हांखे जवाबु ॾेई वेंदुसि। ठीकु आहे, पोइ मां हलां सरकार? न न, चाहे त पी वञो। दिमाग़ जी चवां ॾिस सरकार मरी वियो या कोई सरकार हा खणाए थो। बाबा तव्हांजी भैया मत खसे रही सॼे में तव्हां खां बि वॾी आहे। असांजी मारवी अञा 12 हद मस टपी आहे। छोरा न सोची न सम्झी हमेशह ऊंधाई में लॻी। अड़े इहो त सोच, रईस असांखे 60 जिरे पे नओं ट्रैक्टर थो ॾे, 10,000 नक़द ॾिना। असां ॿई न सॼी उमिरि जेकॾहिं गॾिजी कमायूं तॾहिं एॾी मिल्कियत न ठाहे सघूं। पर बाबा इहो ज़ुल्म आहे ऐं मां इहो ज़ुल्म थियणु कोन ॾींदुसि। सम्झाए पंहिंजे सिकी लधे खे, पाड़ियांसि न मथो। मां छा सम्झायां? हेॾे मुड़ुसु होॾे पुटु धीअ, कंहिंजो पासो खणी कंहिंजो पासो खणा? हा मुंहिंजी मर्ज़ी, मां कंहिंखे बि ॾियां। हिनखे सम्झा, जेकॾहिं हे विच में आयो न त ॿई खे भई छॾ। बाबा बाबा छो था न्याणीअ निमाणी खे दोज़ख में धिको ॾियो? ज़मीन जे टुकड़े ऐं खसीस ट्रैक्टर जी ख़ातिर तव्हां पंहिंजी सोन जड़ी धीउ खे त ज़ुल्म जो निशानो बणायो। पुट सच थो चवई। तूं बि शुरू बस कर, कढाए न इहे ॿई दोॾा। ॿई कन खोले ॿुधी, मोची आहे, मोची